वाला मुर्चा चौक में हिकिड़ी नंढड़ी मासूम न्याणी जे मूंखे टिकटॉक ते हिकिड़ो पर्सनल नंबर ते मैसेज कयो, अंकल हमारी लाइट नहीं चल रही, आप हमारा आवाज़ उठाएं। टंडे मोहन खान में अरिड़हं ॾींहं लोड शेडिंग जे माण्हुनि जे जीअण जंजाल करे रहियो आहे। ऐं जेका ॿेरा बिल माना माण्हुनि जा वेल को धणी साईं हुजे को आवाज़ु उथारे उहा शइ किथे बि नज़र कोन थी अचे। पर अॼु तव्हांखे वठी था हलूं असीं पीपल्स कॉलोनी जंहिंमें 1988 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्ट जा लफ़्ज़ हुआ, हीअ मुंहिंजी लियारी आहे। उन शहीद जे लफ़्ज़नि खे 18 साल खां जी हुकूमत कनि पिया हुकुमरान, जे ख़बरचारी कोन वरिती आहे हिते थिए छा पियो। ना हिन वटि वाटर सप्लाई लाइन मौजूदु आहे, ना हिननि वटि ड्रेनेज आहे, ना हिननि वटि लाइट आहे, ना गैस लॻियल आहे। उन में बि नालियुनि जो पाणी उन में अचे थो ऐं उहो प्रेशर गैस जो कोन थो अचे। हीअ माना हुते मां घुराए मशीन ज़रिए उहो कढाए पोइ वञी गैस चालू था कनि। पर हीअ ॾिसो हीअ सॼी गंदगी किचिरा ढेर जेके नंढिड़ो किरियो असां ज़ोरियुनि खे कटियो आहे। गटर लाइन एॾी वॾी आहे, 2-3 माण्हू हिक ॿिए मथां बीहनि तॾहिं वञी ज़ाहिर ते हिकिड़ो माण्हू। ऐं हिननि खे म्यूनिसिपल खे चयो आहे, केरु बंदि करण लाइ तयारु कोन्हे को, केरु असांजी ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। पब्लिक असांजो कोन थींदो, पब्लिक सां ॻाल्हायो। हाणे असीं कंहिंसां ॻाल्हायूं? MNA सां ॻाल्हायूं, MP सां ॻाल्हायूं। हिते हरीचंद जो काउंसलर आहे न, उन हुते घटियूं ठहनि बि, उन CC बिलाग लॻनि पिया, उन हर शइ ठहे पई। उहो चए थो मुंहिंजो वार्ड ई कोन्हे। जमादार खां पुछे न भाउ हिन वार्ड में आऊं कोन्हे। हाणे असीं कंहिंसां ॻाल्हायूं? वार्ड नंबर 18 था ॻाल्हायूं, वार्ड नंबर 17 था ॻाल्हायूं। असीं ॻाल्हायूं त कंहिंसां ॻाल्हायूं? ॿिए टे ॾींहुं हर हफ़्ते असां वञूं था म्यूनसिपल में एप्लीकेशन वग़ैरह ॾियूं था, पर को रिस्पॉन्स कोन्हे, को पंहिंजी ज़िम्मेवारी खणण लाइ तयार ई कोन्हे को। हीअ नालो सिर्फ़ु हिकिड़ी फॉर्मेलिटी पूरी कई आहे, त बाक़ी हिन ते को बि असांजो को बि निकाल वग़ैरह कुझु बि कोन पियो थिए। बिल्कुलु हिकिड़ो जी चइजे न नाकार आहे, उहो नाकार आहे। खान ज़िलो जंहिंजो को धणी साईं कोन्हे, माण्हू बेयारो मददगार बणियल। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो वञा मुर्चा चौक में हिकिड़ी नंढड़ी मासूम न्याणी जे मूंखे टिकटॉक ते हिकिड़ो पर्सनल नंबर ते मैसेज कयो, अंकल हमारी लाइट नहीं चल रही, आप हमारा आवाज़ उठाएं। टंडे मोहन खान में अरिड़हं ॾींहं लोड शेडिंग जे माण्हुनि जे जीअण जंजाल करे रहियो आहे। ऐं जेका ॿेरा बिल माना माण्हुनि जा वेल को धणी साईं हुजे को आवाज़ु उथारे उहा शइ किथे बि नज़र कोन थी अचे। पर अॼु तव्हांखे वठी था हलूं असीं पीपल्स कॉलोनी जंहिंमें 1988 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्ट जा लफ़्ज़ हुआ, हीअ मुंहिंजी लियारी आहे। उन शहीद जे लफ़्ज़नि खे 18 साल खां जी हुकूमत कनि पिया हुकुमरान, जे ख़बरचारी कोन वरिती आहे हिते थिए छा पियो। ना हिन वटि वाटर सप्लाई लाइन मौजूदु आहे, ना हिननि वटि ड्रेनेज आहे, ना हिननि वटि लाइट आहे, ना गैस लॻियल आहे। उन में बि नालियुनि जो पाणी उन में अचे थो ऐं उहो प्रेशर गैस जो कोन थो अचे। हीअ माना हुते मां घुराए मशीन ज़रिए उहो कढाए पोइ वञी गैस चालू था कनि। सारे में हिननि सां वॾो वेल थिए थो। पर हीअ ॾिसो हीअ सॼी गंदगी किचिरा ढेर जेके मुसलसल हिते जेके नौजवाननि जेके सोशल मीडिया ते ख़बरूं बनायूं अथनि, पर अचनि लाइ तयारु कोन्हनि, ना का शइ करण लाइ तयारु आहिनि। पर इन में नाली एॾी वॾी खोटाई कई आहे हिननि निभागनि जो पब्लिक हेल्थ जो नालो वठनि था, उहो म्यूनसिपल जो नालो वठनि था। बहरहाल एॾी वॾी खोटाई कई अथनि जो उन मासूम ॿारड़ो जेको अंदाज़नि 5-6 साल जो ॿारड़ो जो घरां निकितो हिन नाली में किरी पियो, जंहिंजो पे घर में मौजूदु हो, पाड़े वारनि गॾिजी हुनखे कढियो आहे। ऐं अॼु जेको आहे हुते हिकिड़ी लेडीज़ जेकी आहे उहा स्कूटर सां किरी वञी नाली में वञी किरी आहे, उनखे पाड़े वारनि बचायो आहे। उनखां अलॻि हिकिड़ो मर्द जेको आहे किरियो आहे, उनखे ज़ोरी गढियो अथनि। एॾो वॾो खॾो वेंदो जो 2 माण्हू सिधा हलिया वञनि तॾहिं बि आउं सम्झा कोन बचंदा। हीअ पाड़े वारा 24 कलाक एक्टिव रहनि था, को हादसो पेश न अचे। हीअ ड्यूटियूं लॻाए अहिड़ियूं हुननि त को केरु ड्यूटी लॻाए ॾी आहे कंहिं न कंहिं नौजवान जी, त कंहिंजी ज़िंदगी न वञे ऐं उन ज़िंदगी बचाइजे। अहिड़ी सूरत हाल में जिते मोहतरमा बेनज़ीर भुट्ट जा लफ़्ज़नि जी लियारी आहे ऐं मोहतरमा जे लफ़्ज़नि खे बि हिननि जेको आहे पाणी कोन ॾिनो आहे। ऐं टंडे मोहन खान में जेके हुई वेल लॻो पिया, पर घटि में घटि जिते मोहतरमा पंहिंजा लफ़्ज़ ॻाल्हाइनि उन्हनि खे त घटि में घटि तव्हां पाणी ॾियो, उन्हनि घटि में घटि उन्हनि खे वाटर सप्लाई ॾियो। ऐं हिते असां ॾिसो हीअ तव्हां ॾेखारींदा आहिनि वीडियो में, हीअ स्कूल आहे, हीअ पीपल्स कॉलोनी जो मेन प्राइमरी स्कूल आहे जिते पाणी भरियो पियो आहे, किचरीपुरी में पाणी भरियो पियो आहे। हाणे हीअ 2 ॾींहंनि में स्कूल खुलण वारा आहिनि, ऐं हिन पाणीनि में ॿार वञनि था। जॾहिं असां पाड़े वारनि खां पुछा कई त उन्हनि चयो त हिते कल्ह असां बार जेके पोस्टूं हलायूं, कल्ह CMO आयो आहे ऐं जेको चवे थो त भाई हीअ पब्लिक हेल्थ जो कमु आहे। बाबा पब्लिक हेल्थ जो कमु हुजे या कंहिंजो बि हुजे, तव्हां जेके करोड़ रुपया त बजट तव्हांजी अचे थी, जेकी तव्हां केॾां कयो था, हिते का सफ़ाई कोन्हे। हिते टंडे मोहन खान जा हॉल सॼा जेके आहिनि उहे खुलिया पिया आहिनि। ऐं पीपल्स कॉलोनी ख़ाली सुभाणे मस्जिद वारो घटि न,
पर हिते तव्हां अबड़नि वारी गिटी ॾिसो, जसकानी वारी गिटी ॾिसो, रिंधन वारी गिटी ॾिसो, मलान वारी गिटी ॾिसो, माना हिते जहिड़ो इंसान ज़ात रहे ई कोन थी। छो मोहतरमा लफ़्ज़ आहे, लियारी आहे, हिननि अब्दो लफ़्ज़ करे ॼान, उबदा लफ़्ज़ करे, माना हिननि खे इंसान सम्झण लाइ तयार ई कोन्हनि। हिते माण्हू जेके आहिनि बीमारी में मुब्तला थी चुका आहिनि, हेपाटाइटिस सी वधी चुकी आहे हिननि खे मलेरिया जेके आम जाम लॻी पिया, बीमारी लॻी पई आहे, चमड़ी जी बीमारी बेइंतहा हिननि में वधियल आहे। ऐं औरतूं जेके इन धप ऐं ड्रूंट में साजण थियूं कनि, इन ड्रूंट में बुज़ुर्ग औरतूं वेठियूं आहिनि, कहिड़ी कंडीशन करे एरिया आहिनि हुकुमरान, इन केरु चवण वारो पुछण वारो कोन्हे। छा मरी इहे पैसा जेके तव्हां हिते करियो पिया, इहे गॾु खणी वेंदा या क़बर में? घटि में घटि माण्हुनि लाइ कुझु चाराना ख़र्चु करियो। भले तव्हां 75, 80, 100 खाई वञो, पर 25% तव्हां जेकॾहिं कमु कयो, असांजो टुंड मुंहुं कान सुहिणो थी वेंदो। गुलशन फेज़ में ॾिसो हॉल में खुलिया पिया आहिनि, कल्ह टालपू कॉलोनी हॉल में नंढिड़ो मासूम ॿारड़ो किरियो आहे, ऐं कल्ह गुलशन फेज़ में कार किरी आहे, ऐं केॾी महिल को जानी नुक़सानु थींदो। ऐं सोशल मीडिया ते बार बार हलण खां पोइ बि हीअ अॻो निंड सुतल असांजी म्यूनसिपल इंतिज़ामिया या पब्लिक हेल्थ अॻो हिन केरु पुछण वारो कोन्हे। छा हिते चूंडियल नुमाइंदा वोट खणी सही एसी में वेंदा, हिन खां पुछाणो कोन्ह कंदा भाई पब्लिक हेल्थ जेकॾहिं करप्शन कया तव्हां पुछा करियो उन्हनि खां, त तव्हां हेॾो ज़ुल्म छो कयो आहे हिन रहवासियुनि सां? तव्हां म्यूनसिपल जेकॾहिं सफ़ाई नथी करे, उहो म्यूनसिपल जो कमु आहे। हिते किचरनि जी थैलियूं जेके आहिनि, इहा बि ख़बर पई आहे त इहे किचरो जेको साफ़ु कनि था, त उनखे वरी थैलियूं जेके आहिनि इहे पंहिंजो नाली में उछलाए वञनि। इहे ॿार खणी उछले नाली में उछले पियो, नालियुनि खे तव्हां डिमेज करे छॾियो आहे। ऐं निजी आइज़ सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत थी करे, ऐं जेकॾहिं असांजा रवासिन पीपल्स कॉलोनी राब्तो कयो, त इनशा ताला असां निजी आइज़ जे चेयरमैन अब्दुल बासित मेमण हिन जो केस बि दाख़िल कंदासीं, ऐं हिननि जे कोर्टनि में बि पुछाणा कंदासीं, ऐं हिन जा कमु वठाए रहंदासीं। इहो असांजो बुनियादी हक़ आहे। असां माचिस गाठी हर टैक्स में इहे असांजा पघार था खणनि।